अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आशिक ईअं न हुअनि जीअं तूं सॼे अॻिणे वञी दर दोस्तनि जे रत ॾिहाड़ी रुअनि, ॿी पर के न पवनि माकुर महबूबनि सी। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 नवंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शार जी तोजो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। इहो बि केॾो वॾो अजीब अलमियो आहे जो वतन जी वारसी कंदड़ माण्हुनि खे दहशतगर्द करार ॾिनो पियो वञे ऐं जॾहिं अदालत पारां आज़ादु करण जो हुकुम अचे उन ते बि अमल न थिए। कानून जी लताड़ भला बि कहिड़ी थींदी? इन समूरी सूरत हाल ते नामियारो शाइर महर डिबाई लिखे थो, गनी अमान जी हिन तस्वीर तोड़े जो अंदर खे झीर बि ॾिनो आहे, पर पाण ते थियल वछाणे तस्वीर खां पोइ संसार अखियुनि में मौजूदु एतमाद घाट बि ऊचो करे छॾियो आहे। ख़बर नाहे त हिन मुल्क में दहशतगर्द जी डेफिनेशन कहिड़ी आहे। कराची में हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कंदड़नि खे इक़्तिदार ॾिनो वियो आहे। मोटरसाइकिल जे चोर खे गवर्नर कयो वियो। बल्दिया जी फैक्ट्री में मज़दूरनि खे जहिड़ो साड़ींदड़ खे बाइज़त बरी कयो वियो। लातादाद मिसाल मौजूदु आहिनि, केतिरा मिसाल ॾिजनि। सिंध में हथियार मनशात आणींदड़ नेक निमाज़ी बणियो वतन इक़्तिदारी धुरियुनि सां गॾु निमाज़ूं पिया पढ़नि। कूड़ा कार्ड डोमिसाइल ठाहींदड़ ऐं ठहिराईंदड़ दहशतगर्द न आहिनि। जामशोरे खां सिर्फ़ु मनशा जूं गाॾियूं किरास कराइण ते 1 करोड़ रुपया वठंदड़ गनी अमान या सरकार में मौजूदु ताक़तवर धुरियूं। सरकार जी सरपरस्ती में पार्को जो तेल चोरी कंदड़ परहेज़गार आहिनि। गोरख जा अरबे रुपया बिना उगराई हड़प कंदड़ मोज़ पिया सॾाइनि। अची अची गनी अमान दहशतगर्द थियो, जेको 50 किलो जो हिकु सनड़ो सिपकड़ो नौजवान आहे, जेको सिर्फ़ु शऊर ॾिए थो, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जुस्तजू ते ॻाल्हाए थो, जेको बेडपो थी ललकारे थो, जंहिं कॾहिं कंहिंखे हिकु पथर नाहे हयो, जेको आला तालीम हासिल करे ऑफिसर थींदड़नि खे हया थो ॾियारे, उहो दहशतगर्द कीअं थियो? आउं सम्झां थो त रियासत जे पेट में को सूर आहे। अंदरूं अंदर के ख़तरनाक साज़िश तैयार थी रही आहे, जंहिंमें सिंध खे हिसनि में विरहाइण जा चौबोल बि ॿुधजनि पिया। मुमकिनात सख़्त रद्दअमल जे इम्कानी ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ बाशऊर नौजवाननि खे टार्चर करे माठ कराइण या खेनि मारणु आहे त जीअं ॿियनि खे सबक़ मिले, त जीअं केर बि संदन नापाक फ़ैसिलनि खे चैलेंज न करे। पर सिंध खे हिसनि में विरहाइण वारी सोच रखंदड़नि खे सम्झणु खपे त बाह में हथ विझण सां सिर्फ़ु हथ सड़ंदा। तरक़ी जे आसिरे ऐं ग़ुलामी मां आजे थियण ख़ातिर सिंध ऐं सिंधी क़ौम सतेताली में उहो सभु कुझु कयो जेको कंहिं गैरतमंद महिमान नवाज़ क़ौम खे करणु खपे। यकीनन 47 खां पोइ सिंध का तरक़ी त कोन कई आहे, बल्कि तनज़ुली जे गिरहण में गपंदी वई आहे। वसीलनि ते पाकिस्तान जे नाले ते धारियुनि कब्ज़ा शुरू कया, जेके अॼु ताईं जारी आहिनि। पाकिस्तान खे ठाहींदड़ सिंध मुसलसल अज़ाब में आहे। इन्हनि हक़ीक़तनि ते ॻाल्हाईंदड़ या उन्हनि तां परदो खणंदड़नि खे दहशतगर्द कोठण ऐं पंहिंजो पाण में दहशतगर्दी आहे। समूरी सिंधी क़ौम सां गॾु कानूनदान बि सम्झनि ऐं दलेरी सां चवनि था त गनी अमान दहशतगर्द कोन्हे। असां रियासत जे उन अंदाज़ खे सिंधी क़ौम खे वधीक ग़ुलाम बणाइण जी साज़िश था सम्झूं। मुंहिंजो जनम ॾिहाड़ो आहे, इन हवाले सां समूरी सिंध मां महबूब दोस्त ईंदा। पंहिंजो जनम ॾिहाड़ो सिंध जे सूरणे उन्हनि सूर्य पुटनि जे नाम करियां थो। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सैमुजा 27 आइनी तरमीम जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। 27 तरमीम में 9 सूबनि जे क़याम, 18 तरमीम जे रोल बैक, NFC एवार्ड में तब्दीली लाइ
27वीं तरमीम जो पड़ाॾो हली रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं पंजाब असेंबली जो स्पीकर 27वीं तरमीम जी ॻाल्हि करे रहिया आहिनि, जॾहिं त इन हवाले सां बिलावल मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात करे चुको आहे। वज़ीर अज़म सां PPA जे लगातार मुलाक़ातनि जो सिलसिलो बि नज़र अची रहियो आहे। सदर ज़रदारी सां बि शहबाज़ शरीफ़ मुलाक़ातूं करे रहियो आहे। वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ सां बि 1 to 1 मुलाक़ात कई आहे। सिंध खे 3 हिसनि में विरहाइण जो प्लान तयारु कयो वियो आहे, जेतोणीकि उहे तजवीज़ूं का हतमी ड्राफ्ट जी सूरत में साम्हूं न अची सघियूं आहिनि। थर खे नओं सूबो बणाइण, उन जी गादी वारो हंधि मिठी खे बणाइण ऐं कराची ऐं हैदराबाद खे मिलाए अलॻि सूबो बणाइण जी तजवीज़ बि ॾिनी वई आहे। सरकारी सतह ते इन बहस जी तस्दीक न थी सघी आहे। ताक़तवर धुरियुनि पारां मुल्क में नवनि सूबनि लाइ आगाही मुहिम हलाइण लाइ हिकु वॾे न्यूज़ चैनल जे मालिक मियां आमिर महमूद खे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। जॾहिं त क़ानून ऐं इंसाफ़ जे ममलकती वज़ीर बैरिस्टर अकील चयो आहे त 27वीं तरमीम ते कमु अञा शुरू नाहे थियो, पर जॾहिं 27वीं तरमीम ईंदी त उहा दोहल दमामनि सां ईंदी ऐं उहो असांजो हक़ु आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में 27वीं आइनी तरमीम ते बहस जारी आहे। तरमीम जे मामले में हिन वक़्तु मुशावरत जारी आहे, पर अञा ताईं उन जे तफ़सीलनि ते को हतमी फ़ैसिलो नाहे थियो। सभ खां वॾो सुवालु हीअ आहे त हिन तरमीम में कहिड़ियूं तब्दीलियूं कयूं पियूं वञनि। 27वीं तरमीम जे शिकनि बदिरां इन ॻाल्हि ते बहस थी रहियो आहे त अव्हां छा सरेंडर कंदा ऐं अव्हां खे छा मिली सघे थो। इतलान मूजिबि तरमीम जो ड्राफ्ट इस्लामाबाद या सूबाई हुकूमतनि तरफ़ां तयारु नाहे थी रहियो। तरमीम जो ड्राफ्ट उते ठही रहियो आहे जिते 26वीं तरमीम जो ठहियो हो। हीउ ड्राफ्ट ॿिनि हथनि में आहे। PP खे 27वीं तरमीम जो वकील बणाइण लाइ आज़ाद कश्मीर में हुकूमत ॾिनी पई वञे ऐं पीपल्स पार्टी उन ते ख़ुशि आहे, जॾहिं त नवाज़ लीग सां ॾेती लेती जी ज़रूरत ई नाहे। ॿिए तरफ़ मौलाना फज़लुर रहमान हिन मुशावरत सां नाराज़ आहे ऐं मुल्तान में हुन उन बाबति पंहिंजी ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त खेनि ख़रीदण जी कोशिशि थी रही आहे। हिन तरमीम बाबति राय आहे त 18वीं तरमीम जा कुझु हिसा जिन सूबनि खे वधीक ख़ुदमुख़्तियारी ॾिनी हुई उनखे वापसि वठण ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो इख़्तियार मज़बूत करणु ज़रूरी आहे। उन तहत बलूचिस्तान में मैदनी वसीलनि बाबति ख़ासि उपाउनि ते ग़ौर कयो पियो वञे। राणा तनवीर पिणु हिकु बयान में चयो आहे त हिन तरमीम में NFC अवार्ड में सूबनि जो हिसो ॿीहर तय कयो वेंदो, छो त मौजूदा सूरतहाल में वफ़ाक़ी ख़ज़ाने ऐं दिफ़ाई ख़र्चनि लाइ मसइला पैदा थी रहिया आहिनि। हिकु अहम तब्दीली इहा आहे त फ़ौजी अदालतनि बाबति पिणु कुझु तब्दीलियूं तजवीज़ कयूं पियूं वञनि। उन्हनि तजवीज़नि मूजिबि फ़ौजी अदालतनि में ट्रायल जो दाइरो वधायो वेंदो ऐं जेकॾहिं फ़ौज कंहिं फ़ैसिले में मुलविस थींदी त उनजो जाइज़ो अदालत न वठी सघंदी। उनखां सवाइ हाई कोर्ट जे इख़्तियारनि में पिणु तब्दीलियूं आणण जो इम्कानु आहे, जीअं लापता माण्हुनि ऐं ॿिनि केसनि बाबति दरख़्वास्तनि जो दाइरो महदूद कयो वञे। उन्हनि लाइ मख़सूस हदूं मुक़ररु कयूं वियूं आहिनि। जजनि जी बदिली वारी पॉलिसी में पिणु तब्दीलियुनि जो इम्कानु आहे, जंहिं तहत जजनि खे कंहिं बि रज़ामंदी खां सवाइ बदिली कयो वेंदो। आइनी अदालत जे मामले ते अञा राय अधो अधु आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी जो मामिलो बि ग़ौर हेठि आहे। ऐवान सदर जे मामले ते बि ग़ौर थी रहियो आहे त सदर जे उहिदे जे इख़्तियारनि सां छा करिणो आहे, छा किरदारु वधाइणो आहे, इख़्तियार वधाइणो आहे या छा करिणो आहे। जेकॾहिं ईअं थियो त पोइ सदर आसिफ़ अली ज़रदारी जो उहिदे ते बरक़रार रहणु ॾुखियो हूंदो, छो त संसद इख़्तियार न वधाया वेंदा ऐं कंहिं ॿिए खे हाणे इख़्तियार ॾिना वेंदा। ॿिए पासे NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटियो त उन सूरत में बि सिंध हुकूमत यानी PP जो हिसो घटिजी वेंदो। उन लाइ PP खे सोचे सम्झे अॻिते वधणु घुरिजे। उन्हनि वटि बि मज़ाहिम जो ऑप्शन न आहे। उन लाइ खेनि कश्मीर जी हुकूमत ॾिनी पई वञे त 8-10 महीना रहो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे इन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त सभु मुसीबतूं आहिनि बि सिंध जे कंध में। इन बाबति मुस्तफ़ा याज़ महरी लिखे थो, सिंध में डेंगी बुख़ार सबबि 26 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि ऐं सवें माण्हू उन वबा में मुब्तला आहिनि। हर रोज़ु उन्हनि में वाध थी रही आहे। मलेरिया तागी सिंध में आम आहे। सिंध मां TB जो बि ख़ात्मो न थी सघियो आहे। वॾी सख़्ती बावजूदि वालदेन पोलियो जा फुड़ा बि नथा पीआरनि। सिंध मां पोलियो जो बि अंत न अची सघियो आहे। कारी कामण जा कलूर बि जारी आहिनि। अॻु वॾी उमिरि जे माण्हुनि खे दिलि जो दौरो पवंदो हो, हाणे नौजवान बि हार्ट अटैक सबबि मौत जो खाज थी रहिया आहिनि। सिहत जे हवाले सां सिंध जी सूरतहाल तसली लाइक़ु नाहे। मर्ज़ वधी चुका आहिनि जिन जो सबबु त सिहत जा माहिर ॼाणंदा हूंदा
बाक़ी लॻे ईअं थो त हर मुसीबत सिंध जे कंध में लॻियल आहे। उहा वबाई मर्ज़नि जी सूरत में हुजे, करप्शन जी सूरत में हुजे, इंतिज़ामी लापरवाही जी सूरत में हुजे, भोॻे सिंध पई। 2 ॾींहं अॻु सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल डेंगी बुखार में मुब्तला हिकु नौजवान फ़ौत थी वियो, जंहिंजे वालिद डॉक्टरनि जी लापरवाही ते मथनि केस दाख़िल करायो त उहे एहतजाज करे रहिया आहिनि। ज़िंदगी ऐं मौत बेशक रब पाक जे वस में आहे, पर सरकारी अस्पताल में दाख़िल मरीज़नि जी वाहिर बिल्कुलु नथी थिए। सा ॻाल्हि गणती जोगी आहे ऐं सरकारी अस्पताल में इलाज लाइ उहे ई ग़रीब वञनि था जिन वटि निजी अस्पताल में इलाज लाइ पैसा नाहिनि हूंदा, जेके हिकु वेलो बि ओखो अथा काटियनि। तिन ख़ुदा जे माण्हुनि सां सरकारी अस्पतालनि जे अमले जो रवैयो जारिहाणो हूंदो आहे। ड्यूटी डॉक्टर त दाख़िल मरीज़ जी चकासी नाहे कंदो, पर पैरामेडिकल अमलो बि पुलिस लॻंदो आहे। हाणे त इहो आम आहे त जेको सरकारी अस्पताल में दाख़िल थियो सो ज़िंदा वापसि न वरियो। कुझु मसीहा बि मौजूदु आहिनि जेके मरीज़नि जी बहितर इलाज लाइ तवजह ॾींदा आहिनि, पर अक्सरियत अहिड़नि जी आहे जिन जो पंहिंजे पेशे सां को चाह कोन्हे, खेनि फ़क़्ति पघार घुरिजे। सिंध में सरकारी अस्पतालनि जो त बेड़ो ॿुॾल आहे, पर निजी अस्पतालनि में बि मरीज़नि ते को ध्यानु नथो ॾिनो वञे। बसि ध्यानु ॾिनो वञे थो त बिल ठाहिण ते। उहे अस्पतालूं जिन जी चार्जिस लखें रुपया हुजे थी, उते बि कारी वारा कख नज़र ईंदा आहिनि। अजायन टेस्टनि ऐं दवाउनि जा घाटे भॻा बिल ठाहींदड़ उहे अस्पतालूं मरीज़नि जे मर्ज़ खे सुञाणे न आहिनि सघंदियूं, या सुञाणे सघंदियूं आहिनि त ॼाणी वाणी मरीज़नि खे ठीकु करण बदिरां हरू भरू पिया ICU ऐं ॿिया वार्ड उन्हनि में दाख़िल कराए पैसा कमाईंदा आहिनि। जिन मरीज़नि जी हयाती हूंदी आहे त बची पवंदो आहे, जे मरी वियो त संदन लाश उन वक़्त ताईं यरगमाल हूंदो आहे जेसिताईं वारस निजी अस्पताल जो बिल अदा नाहिनि कंदा। उन्हनि मसइलनि तां काफ़ी झेड़ा बि थिया आहिनि। तंहिं बावजूदि सूरतहाल साॻी आहे। निजी अस्पताल मालिक बि माफ़िया बणिजी विया आहिनि। मसीहाउनि जे नाले उहा मुसीबत बि सिंध जे कंध में आहे। सॼे मुल्क मां अफ़गाननि खे मुल्क निकाले ॾियण वारो अमल तेज़ी सां जारी आहे। पंजाब सूबो त अफ़गान फ्री थी वियो आहे, जिते हाणे को एकड़ ॿेकड़ अफ़गानी उते छपर थियल आहे त बसि। बलूचिस्तान मां बि अफ़गानी टपड़ गोल करे चुका आहिनि। KPK त आहे ई अफ़गानी जी पनाहगाह। KPK खां पोइ घणा अफ़गानी सिंध में ई आबाद कयल आहिनि। ॾेखाव ख़ातिर कराची जी अफ़गान बस्ती ख़ाली कराई वई, जितां बेदख़ल थियल कुझु अफ़गानी वापसि विया, बाक़ी कराची में टिड़ी पखड़ी विया। रुगो कराची में अफ़गानी आबाद थियल न आहिनि, बल्कि उहे समूरी सिंध जे मिड़नी शहरनि में थोरा घणा मौजूदु आहिनि। नादरा जी महिरबानी सां लखें अफ़गानी मुल्क जी सुञाणप वारो कार्ड बि ठाहिराए चुका आहिनि। सिंध जी म्यूनिसिपल टाउन ऐं यूनियन काउंसिलनि जे चेयरमैननि जे तरफ़ां उन्हनि खे बिना कंहिं जांच पड़ताल जे रिहाइशी सर्टिफिकेट बि जारी कया विया, जंहिं करे हू आसानी सां सुञाणप कार्ड बि ठाहिराए विया। हाणे हूअ सिंध में मनशात फ़रोशी जहिड़े कारोबार में रुधल आहिनि। कराची खां कश्मीर ताईं, किंझर खां कारूंझर ताईं आबाद अफ़गाननि वारी मुसीबत बि सिंध जे कंध में। ताजुब त इन ॻाल्हि ते थिए थो त हफ़्तो अॻु हिकु वॾी तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें इहा दावा कई हुई त उत्तर सिंध जे 71 ख़तरनाक धाड़ेलनि सरेंडर करे हथियार फिटा करे शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो कयो। वाह वाह थी वई, पर किसो उबतो निकितो। धाड़ेलनि जूं कार्रवायूं बदस्तूर जारी आहिनि। ॻाल्हि एतिरो अॻिते वधी चुकी आहे जो हिकु MPA जे घर मां धाड़ो लॻो। रोडनि तां फुरूं ऐं अगवा जूं वारदातूं बदस्तूर जारी आहिनि। हाणे त बदीन ज़िले जहिड़े पुरमन इलाइक़े मां बि फुरूं थी रहियूं आहिनि। इंतिज़ामिया जी लापरवाही इलाइक़े जे बासर माण्हुनि जे आशीर्वाद सां धाड़ेल निज़ाम वारी मुसीबत जो बि सिंध मां ख़ात्मो न थी सघियो आहे। जान अमान जो तहफ़ुज़ बि सरकार जे हथ वस मां निकिरी चुको आहे। माण्हू रोज़गार जी कनि या पंहिंजी हिफ़ाज़त कनि, धाड़ेल ॾींहं ॾिठ जो अची सरियाम धाड़ा हणंदा वतन। कानून जी रिट नज़र ई कान थी अचे। उहा मुसीबत बि सिंध जे कंध में। का हिकु मुसीबत हुजे जंहिंखे सिंधवासी मुंहुं ॾियनि। सिंध खे त चइनी तरफ़नि खां घेरियो वियो आहे। तालीम, अमन अमान, मनशात ऐं विचड़ंदड़ वबाऊं ॼण असांजो नसीबु आहिनि। माण्हू डेंगी बुखार में तड़पी तड़पी पसाह पूरा करे रहिया आहिनि। कराची पुलिस हथां कूड़नि मुक़ाबलनि में आम माण्हू मरी रहिया आहिनि। जंहिं क़ौम जा नौजवान रात जो खंभे गुम कया पिया वञनि, उहा क़ौम भला वञे बि त केॾांहुं वञे। हाणे हिननि मुसीबतनि में घेरियल क़ौम खे दर्दनि जी दवा मिलणु घुरिजे। काश सिंध सरकार इन क़ौम जी मालिकी करे त मुश्किल आसान थी सघे थी। पाण इहा ई उमेद था रखूं त सिंध सरकार ज़रूरु पंहिंजी रिट बहाल रखी सिंधियुनि जे ज़ख़्मी बदन ते पहा रखंदी।
ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुस्तफ़ा अयाज़ मेहरी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अॼु पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध वासियुनि सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो त सदाईं हलंदो रहियो आहे। क़दीम वसंदनि खे मसमार करणु ऐं माण्हुनि खे दरबदरी वारो दर्द ॾियणु शायदि सिंध हुकूमत जो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। कराची जे इलाइक़े जमाली पुल भरिसां स्कीम 33 में नूर मोहम्मद बुरफ़त ॻोठ ते रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट सुपरसाइट थाणे जी पुलिस वॾी मशीनरी सां चढ़ाई कई। ॻोठ ते जॾहिं सरकारी अमलो पहुतो त औरतनि मर्दनि ॿारनि जेके ॾहाकनि खां उते आबाद आहिनि पंहिंजा घर बचाइण लाइ निकिरी आया, जेके इहो ॾिसी रहिया आहिनि त कराची में संदन घर ऐं ॻोठ हिकु साज़िश तहत मिसारिया पिया वञनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया हिकु बिल्डर जे चवण ते ॻोठ खे मसमार करण लाइ मशीनरी काहे आई आहे, जॾहिं त उहा ज़मीन संदन मोरूसी मिल्कियत आहे जिते संदन वॾा ॾहाकनि खां आबाद आहिनि। हुननि चयो त नूर मोहम्मद ॻोठ जी ज़मीन जो केस अदालत में हली रहियो आहे, जंहिंजी ॿुधणी 11 नवंबर 2025 ते मुक़ररु आहे, पर उन बावजूदि इंतिज़ामिया कानून जी पैरवी करण बदिरां घर डाहे रही आहे। उहो अमल रुॻो गैर क़ानूनी न पर गैर इंसानी बि आहे। अदालत में केस हलण दौरान कंहिं बि सरकारी इदारे खे को बि इख़लाक़ी या क़ानूनी हक़ हासिलु न आहे त कंहिंजे घरनि ते चढ़ाई करे खेनि बेघर करे, पर हिते त ॻाल्हि क़ानून खां बि अॻिते निकिरी वई आहे। कराची जे सिंधी ॻोठनि जी मसमारी का नई ॻाल्हि न आहे। गुज़िरियल ॾहाकनि खां हिकु मुनज़म तरीक़े सां सिंधी ॻोठनि खे गैर क़ानूनी कब्ज़ा करार ॾेई डाहियो वञे थो, जॾहिं त उन्हनि ॻोठनि में रहंदड़ माण्हुनि वटि मालिकी जा सबूत, लीज़ जा काग़ज़ ऐं मोरूसी हक़ मौजूदु आहिनि, पर सरकारी इदारनि, बिल्डरनि ऐं सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जी गठ जोड़ सां संदन घरनि ऐं ज़मीननि ते कब्ज़नि जो सिलसिलो जारी आहे। हीउ मामिलो रुॻो घर डाहिण न आहे, हीउ त तारीख़ मिसारणु आहे, तहज़ीब मिसारणु आहे। सिंधी ॻोठ कराची जी असल सुञाणप आहिनि। उन्हनि ॻोठनि में कराची जी क़दीम तहज़ीब, सिंधी ॿोली, सिंधी रिवायत ऐं गॾियल बिरादरी जो उहो अहसासु ज़िंदा आहे जेको शहर जे कंक्रीटनि जे दीवारनि में घणो अॻु मरी चुको आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त सूबाई हुकूमत पाण खे सिंध दोस्त ऐं आवाम दोस्त सॾाए थी, पर जॾहिं सिंध जे माण्हुनि ते ज़ुल्म थिए थो, उन्हनि जा घर डाहिया वञनि था, उन जे ज़मीननि ते बिल्डर माफ़िया कब्ज़ा करे थी, त उहा हुकूमत ख़ामोश तमाशो बणियल नज़र ईंदी आहे, जंहिंखे सिंध जा माण्हू रुॻो वोटनि लाइ यादि ईंदा आहिनि। बाक़ी संदन दर्द, संदन ॻोठ ऐं संदन घर कंहिंजी बि तरजीह में शामिल न आहिनि। कराची जे सिंधी ॻोठनि खे डाहिण जो सिलसिलो जेको कई ॾहाका अॻु में शुरू थियो हो, सरासर बदनीयती ऐं तासुब ते ॿधलु आहे। सॼे शहर में रुॻो सिंधी ॻोठनि खे निशानो बणाए हिकु तरफ़ इहो तासर ॾिनो पियो वञे त सिंधी माण्हू कब्ज़ागीर आहिनि, त ॿिए पासे संदन अझा पट करे खेनि बेघर बणाए उन्हनि पंहिंजे शहर मां निकिरण जी साज़िश कई पई वञे। जॾहिं त ॾिठो वञे त शहर जे पार्कनि खां वेंदे रांदियुनि जे मैदाननि ताईं ऐं एतिरे क़दुरु जो गंदे नालनि ते धारियुनि जो कब्ज़ो आहे जिते उहे सालनि खां रिहाइश पज़ीर आहिनि, पर लाॻापियल इदारा उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई छो नथा कनि? छा उहे मुल्की क़ानून खां मथां ऐं पहिरें दर्जे जा शहरी आहिनि? हुकूमती इदारनि खे अहिड़े ॿिटे मयार ऐं तसुबी रवैयनि खां पासो करणु घुरिजे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे कुझु शाइरी बि शामिलु कंदा हलूं। जी हा, अॼु अवां जी समातनि जी नज़र करियूं था नामियारे शाइर उस्ताद पीरल कंबर जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां चूंड कई आहे संदसि किताब रहियल 4 ॻोढ़ा मंझां। मां प्यार जी दुनिया में थो दिलि जो दख़ल कयां, पैदा ई पंहिंजे वास्ते छा थो ख़लल कयां। पथर हुजे पथर खे बि पाणी करे छॾियां, पर यार रख जे पन खे थो काथे कंवल कयां। फरहाद जा पहाड़ में चंजूर कोन हां, औज़ार इस्तेमाल थो अख जो कजल कयां। पै कान थी ख़बर काई वहशत में दोस्तो, कहिड़े तरीक़े मन खे मोती महल कयां। पाणी हवा ऐं बाह मिटी बुत कंबर पीरल, हिन अनस बे अमल ते मां कहिड़ो अमल कयां। पर तो सनम गम जो तूं परचम खणी न ॾे, अॼु ईद वारे ॾींहं ते मातम खणी न ॾे। मां छा कयां त दर्द जी आख़िर दवा सजण, मुहबन बग़ैर ज़ख़्म जे मरहम खणी न ॾे। कई दफ़ा ज़माने जा सदमा सठा अथमि, हूं ज़हर जो पिया कहां ज़मज़म खणी न ॾे।
महलात किलू पतरा जो सिसियूं खणी ॾिसो, कंजूस खे मगर सिरे हातम खणी न ॾे। रख तूं मुझे कुलनि ते उथी फल्क भी त पर, जंहिंमें न बुए इश्क सो आलिम खणी न ॾे। मुझे मथां कंडनि सदियूं भरियूं बि सथ भले, आणे न दम खिज़ां में सो सरगम खणी न ॾे। केतिरे पके सबूत सां मुजरम मां जो मूंखे, मुजरम जो खणी सिर ॾे ऐं मुजरम खणी न ॾे। जेको वणे बि मुहब मूंखे सो ई ॾे खणी, मां कीअं चवां त गम हूंदे तूं गम खणी न ॾे। मुफ़लस जे लाश जा तूं टुकर जोड़े खणी ॾे, ज़ालिम जो मगर लाश तूं सालिम खणी न ॾे। ग़मी खणी ॾे सोई जो पीरल थिए यादगार, जी जो बणे जंजल जो उहो गम खणी न ॾे। मां कई न जफ़ा तो कई न वफ़ा, ही मूं खपुनो हू तो खपुनो। तो सोची सज़ा मां बख़्शी ख़ता, ही मूं खपुनो हू तो खपुनो। मां तोखे उतम आबाद कयो, आबाद खे तो बर्बाद कयो। मां गुल जी फिज़ा तूं लुक जी हवा, ही मूं खपुनो हू तो खपुनो। मां पूरो न हिकु इक़रार कयो, तो खोड़ दफ़ा इनकार कयो। मां हिकिड़ी ख़ता तूं ख़ता ते ख़ता, ही मूं खपुनो हू तो खपुनो। मां जित बि वियसि तारीफ़ ई थी, तूं जित बि वएं की हिक जी बि। मां तुंहिंजी सना तूं मुंहिंजी गिला, ही मूं खपुनो हू तो खपुनो। मां तोखे ॾिसां तूं ॿिए खे ॾिसीं, मां तोखे पिना तूं ॿिए खे ॾिसीं। मां सुबती रज़ा तूं उबती कज़ा, ही मूं खपुनो हू तो खपुनो। मां क्यास महर जो कतरो ई, तूं दर्द अलम जो दर्जो ई। मां अख जी अदा तूं अख जी बला, ही मूं खपुनो हू तो खपुनो। ॿई हुआसीं मरीज़े मुहबत जा, बसि विसले पीरल फ़रहत जा। मां तुंहिंजी बका तूं मुंहिंजी फना, ही मूं खपुनो हू तो खपुनो। यारो मिड़ी सिड़ी अचो हिकिड़ो मकान ठाहियूं, ककरनि जे अॼु कुल्हनि ते नओं आसमान ठाहियूं। भलजां अची थको बुखो पंज गिरहड़ा बि खाए, अहिड़ी का मेज़ ठाहियूं को मेज़बान ठाहियूं। कोई जीअं सतायल विल्ह में न राति काटे, हित आस्तान ठाहियूं हुत आस्तान ठाहियूं। पंहिंजी ज़ुबान जी अॼु तक़रीर तर्ज़ु फ़न मां तलवार तीर खंजर तीरो कमान ठाहियूं। पंहिंजी बि धरती काना कंहिं बि कमाल खां घटि, हिन अर्श वारो हितड़े को ला मकान ठाहियूं। ॾाढो त तंग थिया हूं इंसान जी रवश मां, हुत हू जहान ठाहियूं हिते ही जहान ठाहियूं। जो ठाहियूं सोई अॻु में मंज़िल ते पियो थो लुटिजे, कहिड़े क़िस्म जो चओ तूं अॼु कारवान ठाहियूं। आशिक मिड़ई त पीरल बर जो शिकार थिया आहिनि, ज़िक्रे बयाबान मां अच फ़िक्रे ज़ुबान ठाहियूं। कढ आह कान दिलि मां, ही अफ़सानो बंदि थींदो। दर खां ई कोन टिपंदो त दीवानो बंदि थींदो। चांडो की चंड जी में बि अॼु राति था गुज़ारियूं, ॿारींदे शम यार त परवानो बंदि थींदो। गिदड़नि जा पुट त थोरो बि न थोरो करे मञींदा, शेरनि जे पर पुटनि खां न शुक्रानो बंदि थींदो। मौसमे ख़िज़ा में गुलड़े बुस्तान बंदि थी रहंदो, आशिक जे पर बिरहले न वीरानो बंदि थींदो। महबूब जे छिनण से त आहिनि आया हू पीरल, तह खाने मां उथो अॼु ही तह खानो बंदि थींदो। क़दुरु कोन दिलि जो पियो दिलि जे पथर खे, क़दुरु कोन दिलि जो पियो दिलि जे पथर खे। असां का बि सम्झो हो दिलबर जे दर खे, न ख़ुशबू ख़ुशी जी न सुरहाण सुख जी। रुगो घर गमन जो रुगो ॾात ॾुख जी, ॾेई बाह छॾिजे पोइ अहिड़े गुज़र खे। असां का बि सम्झो हो दिलबर जे दर खे। सिकी सो हयाती जा पाछा लड़ी विया, रहियल चार ॻोढ़ा बि गणदे गड़ी विया। अञा कोन आयो नज़र हू नज़र खे, असां का बि सम्झो दिलबर जे दर खे। हुजे हा को हिकु ग़म त उनखे पुॼूं हा, हुजे हा को ॿियो कमु त उनखे पुॼूं हा। पुॼे केरु हर हर हिकांदे हशर खे, असां का बि सम्झो दिलबर जे दर खे। कंदे दाह पीरल त छा दाद थींदो, हू काग़ज़ जो गुलाक ख़ुशबू न ॾींदो। छॾे ॾे न ॼाणे जो अख जे अखर खे, क़दुरु कोन दिलि जो पियो दिलि जे पथर खे। असां का बि सम्झो हो दिलबर जे दर खे। हीअ ज़ुल्म कयमि पाण सां जो प्यार कयो मूं, संग दिलि जे वञी प्यार ते एतबार कयो मूं। जाचे न ॾिठो मूं अॻे उन शोख़ जी दिलि खे, हरदम पियो हलां मां रुगो बसि पंहिंजी वफ़ा ते। उन जी न वफ़ा जो कॾहिं वीचार कयो मूं, हीअ ज़ुल्म कयमि पाण सां जो प्यार कयो मूं। को वक़्तु हो जंहिं जाइ ते हो यार घुमियो थे, तंहिं जाइ खे मूं प्यार मां 100 बार चुमियो थे।
ख़ाली न कॾहिं फ़र्ज़ जो हिकु वार कयो मूं, हीअ ज़ुल्म कयमि पाण सां जो प्यार कयो मूं। हिन ॻाल्हि जी पीरल न पवे का बि ख़बर थी, ॻोढ़नि में अची यार जी तस्वीर नज़र थी। काथे हू रहियो ऐं किथे दीदार कयो मूं, हीअ ज़ुल्म कयमि पाण सां जो प्यार कयो मूं। संग दिल जे वञी प्यार ते इतबार कयो मूं। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर पीरल कंबर जी ख़ूबसूरत शाइरी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधे रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर जो लिखियल लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे वक़्त सां गॾु पाण खे बदिलजण वारी सदर ट्रंप जी हिकमत अमली। एशिया हिन वक़्तु दुनिया में तेज़ रफ़्तारी सां तब्दील थींदड़ हालतुनि जो मर्कज़ बणिजी चुको आहे। ग़ज़ा अमन मुआदे खां पोइ मशरक़ी वस्ता जो सियासी मंज़रनामो बदिलजी रहियो आहे। ख़लेजी रियासतूं आलमी मईशत ऐं सियासत जे नवनि लाॻापनि सिफ़ बंदियुनि में मसरूफ़ आहिनि। ॾखण एशिया बि आलमी तवजह जो मर्कज़ बणियल आहे, जिते अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में पाइदार अमन लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर बाबति तारीफ़ भरिया जुमिला चवंदे इहो इशारो ॾिनो आहे त एशिया जे इन्हनि ॿिन्ही ख़ितनि में हाणे पाकिस्तान खे माज़ी जी भेट में वधीक पेचीदा ऐं अहम किरदारु अदा करणु पवंदो। हिन हवाले सां कुझु अहम हक़ीक़तूं ज़हन में रखणु घुरिजनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अॼु जी दुनिया माज़ी वारी दुनिया खां मुकमिल तौरु मुख़्तलिफ़ आहे। असीं 20वीं सदी ऐं सर्द जंग वारे दौर जी सोच सां 21वीं सदी जी नई दुनिया में अॻिते न वधी सघूं था। इहो बि यादि रखणु घुरिजे त अमेरिका बि हाणे उहो पुराणो अमेरिका नाहे रहियो। गुज़िरियल 75 सालनि खां असीं अमेरिकी सरपरस्ती जा आदी थी चुका आहियूं। मुल्क जे क़याम खां थोरो ई वक़्तु पोइ फ़ैसिलो कयो वियो त सोवियत यूनियन ऐं अमेरिका जे विच में हलंदड़ आलमी छिकताण में असीं गैर जानबदार न रहंदासीं, बल्कि मग़रिब ऐं अमेरिका जो साथ ॾींदासीं। वज़ीर अज़म लियाक़त अली ख़ान खे सोवियत यूनियन ऐं अमेरिका ॿिन्ही तरफ़ां सरकारी दौरे जी दावत मिली हुई, पर हुन मास्को बदिरां वाशिंगटन वञण खे तरजीह ॾिनी। हू मई 1950 में अमेरिका पहुतो, जिते हुन सोवियत ख़तरे खे रोकण लाइ अमेरिका जो साथ ॾियण जो वाइदो कयो। उनखां पोइ ॿिन्ही मुल्कनि विच में सीटो सेंटो ऐं ॿिया केतिरा ई ॿ तरफ़ा मुआदा थिया। जनरल अयूब ख़ान जे दौर में अमेरिका खे पाकिस्तान में फ़ौजी अॾा ॾिना विया, जंहिंजो इंकशाफ़ तॾहिं थियो जॾहिं बडाबीर मां उॾामदड़ U-2 जासूसी जहाज़ खे सोवियत यूनियन मार करे हेठि आंदो ऐं पाकिस्तान जे नक्श ते ॻाढ़ो निशान लॻायो वियो। जनरल अयूब ख़ान खां पोइ ईंदड़ फ़ौजी ऐं गैर फ़ौजी हुकूमतनि बि सोवियत यूनियन ख़िलाफ़ु मग़रिब सां लाॻापनि खे वधीक मज़बूत कयो। 1979 में सोवियत यूनियन अफ़गानिस्तान में फ़ौजी मुदाख़लत कई, जंहिं ख़िलाफ़ु मुजाहिदनि अमेरिका, पाकिस्तान, सऊदी अरब ऐं चीन जी मदद सां गोरिल्ला जंग शुरू कई ऐं 1989 में सोवियत फ़ौजनि खे पोइ ते हटणो पियो। पोइ मुजाहिदनि पाण में घरू वेड़ में उलझणु शुरू कयो, जंहिंजो फ़ाइदो तालिबान खे मिलियो ऐं 1996 में हू इक़्तिदार ते क़ाबिज़ थी विया। 9/11 जे दहशतगर्द हमले खां पोइ अमेरिका अफ़गानिस्तान ते हमिलो करे पंहिंजी हामी हुकूमत क़ाइमु कई। अफ़गान तालिबान 2001 खां 2021 ताईं अमेरिका ऐं नेटो जे फ़ौजनि सां विढ़ंदा रहिया, जॾहिं त पाकिस्तान नेटो जो इतिहादी न हुजण बावजूदि बि मग़रिब जो साथ ॾींदो रहियो। हीअ खूनरेज़ जंग तॾहिं ख़तमु थी जॾहिं डोनाल्ड ट्रंप पहिरियों भेरो अमेरिका जो सदर बणियो। संदसि हुकूमत तालिबान सां क़तर में अमन मुआहिदो कयो। सदर ट्रंप ॿीहर चूंड न खटे सघियो ऐं सदर बाइडन 2021 में इक़्तिदार संभाले वरितो। बाइडन जी हुकूमत अफ़गानिस्तान मां तमामु जल्दी फ़ौजी कढण वारे अमल खे मुकमिल कयो, जंहिंखां पोइ अमेरिका ऐं पाकिस्तान जा लाॻापा थधा थी विया। उहा सर्द मोहरी वारी हालत तॾहिं ख़तमु थी जॾहिं डोनाल्ड ट्रंप 2024 जे सदारती चूंड खटे ॿीहर अमेरिकी सदर बणियो। इक़्तिदार में अची हुन अमेरिका सां वापारु कंदड़ सभिनी मुल्कनि ते वाधू टैक्स लागू कया ऐं सख़्तु रवैयो इख़्तियार कयो, पर पाकिस्तान उहो वाहिद मुल्क रहियो जंहिंजी क़यादत खे सभिनी खां वधीक पसंदि आहे। 7 ॾहाकनि ते पखिड़ियल पाकिस्तान अमेरिका लाॻापनि जी तारीख़ ॿुधाए थी त मग़रबी बिलाक पंहिंजी आलमी मुफ़ादनि जी जंग में सोवियत यूनियन ख़िलाफ़ु पाकिस्तान खे संदसि जाग्राफ़ियाई हैसियत सबबि इतिहादी बणायो ऐं उनजी कुझु क़ीमत बि अदा कई। अॼु जी नई दुनिया में सियासत ऐं नज़रिया मईशत जे ताबे थी चुका आहिनि, तंहिं करे हिन भेरे अमेरिका जी महिरबानी जो वॾो सबबु
पाकिस्तान में कुदरती वसीलनि ऐं नायाब मैदनियात जा वॾा ज़ख़ीरा आहिनि। अमेरिका खे उन्हनि मैदनियात जी सख़्तु ज़रूरत आहे जंहिं सबबि ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा नए सिर नई गर्मजोशी में दाख़िल थिया आहिनि। पर सवाल इहो आहे त छा हीअ गर्मजोशी तॾहिं बि क़ाइमु रहंदी जॾहिं अमेरिकी मैशे जे दॿाउ में कुझु घटिताई अची वेंदी। हिन वक़्तु उन जो अंदाज़ो लॻाइणु वक़्त खां अॻु हूंदो। अमेरिका जी मुआशी बुहरान जे बुनियादी सबबनि मां हिकु उन जो इंतिहाई वॾो वापारी ख़सारो आहे जेको फ़ौजी ताक़त ज़रिए ख़तमु नथो थी सघे। हीअ हक़ीक़त ई ट्रंप जी सोच में तब्दीली जो बुनियादी सबबु बणी। ट्रंप महसूसु कयो त मुआशी बुहरान खे ताक़त ज़रिए न पर नई हिकमत अमली सां हल करणो पवंदो। तंहिं करे हुन माज़ी जूं सियासी दोस्तियूं इक़्तिसादी मुफ़ादनि जे ताबे करे छॾियूं। कैनेडा, मैक्सिको ऐं यूरोप जहिड़नि वेझनि दोस्त मुल्कनि खां फ़ासिलो रखियो, पर चीन जहिड़े वॾे हरीफ़ सां लाॻापा न टोड़िया। हुन मुल्कनि विच में वेढ़ाक पॉलिसियुनि बदिरां अमन खे तरजीह ॾिनी। गज़ा अमन मुआहिदो करायो त जीअं आलमी सतह ते अमेरिका जी साख बहाल थिए ऐं वापारी मुआहिदनि में फ़ाइदो मिले। सदर ट्रंप ऐं शी जिनपिंग जे 6 सालनि बाद ॾखण कोरिया में थींदड़ मुलाक़ात सां अमेरिका ऐं चीन जे विच में तिजारती जंग बंदी थी वई आहे। अमेरिका चीन ते लॻायल 100% वाधू टैक्स ख़तमु कया, जंहिंजे जवाब में चीन बि अमेरिका खां सोयाबीन जी दरामद, नायाब मैदनियात जी बरामद ऐं ॿियनि पाबंदियुनि खे 1 साल लाइ मुअतल कयो। सदर शी जिनपिंग जो जुमिलो ॻाल्हियूं जंग खां बहितर आहिनि चीन जी हिकमत ऐं बुरदबारी जो अक्स आहे। इम्कान आहे त सदर ट्रंप जल्दी भारत सां बि वापारी टैक्स बाबति मामला तय करे वठंदो। चीन ऐं भारत दुनिया जे 2 ऐं 4 नंबर ते वॾियूं मईशतूं आहिनि ऐं गॾियल तौर ते 3 अरब सार्फ़िन जी मंडी रखंदा आहिनि। अमेरिकी मईशत डिघे अरसे ताईं उन्हनि ॿिन्ही मुल्कनि सां तिजारती छिकताण बर्दाश्त नथी करे सघे। 1980 खां पोइ टेक्नोलॉजीअ जे इनकलाब सॼी दुनिया में इक़्तिसादी ऐं सियासी ताक़त जा नवां मर्कज़ पैदा कया आहिनि। गुज़िरियल 40 सालनि में जेका तरक़ी थी आहे उहा इंसानी तरक़ी में बेमिसाल आहे। अॼु दुनिया जा 124 मुल्क सालियानी 4% जी शरह सां अॻिते वधी रहिया आहिनि। अमेरिका अञा ताईं वाहिद आलमी ताक़त आहे, पर आलमी सनती पैदावार ऐं वापार में उनजो हिसो घटिजी रहियो आहे। तंहिं करे सदर ट्रंप दुनिया में उभरंदड़ नई कसीर उलझाती इक़्तिसादी ऐं तिजारती निज़ाम सां टकराइण बदिरां अमेरिका खे उन सां हमाहंग करण जी कोशिशि करे रहियो आहे। असांखे बि हाणे अमेरिका वांगुरु तब्दीली जो इम्तिहान दरपेश आहे। चङो थींदो जेकॾहिं असीं सदर ट्रंप जे तारीफ़ुनि ते रुॻो संदसि शुक्रियो अदा करण ते महदूद न रहूं, पर वक़्त सां गॾु बदिलजण वारी संदसि हिकमत अमली खे बि सम्झूं ऐं उन मां सबक़ वठूं, छो त वक़्त सां गॾु बदिलजण ई असल दानिशमंदी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नदीम अख्तर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन